थियूं सरायूं सा आंदा दिल बर अल्लाह सद मुईअ जा साब थिया। आऊं गरीब जो ॿार आहियां। चंद शायरनि सां सोबत मुंहिंजी हुई। जीअं साईं साबिर साहब चयो त मुंहिंजी शाइरी पढ़ंदो, बेशक इहा ॻाल्हि ईअं ई आहे। ऐं हमद नात खां शुरूआत कई मूं। साईं मोहम्मद ज़मान जी शाइरी ॻाईंदा हुआसीं, शौक़ु थींदो। ऐं उन खां पोइ जॾहिं हिन मुल्क में आयासीं त असांखे उहा ई मथे में उहा ई हवा हुई जेका हुते माना असांजे ज़हन में उहा ॻाल्हि शुरू मां ई पयल हुई। पोइ उन सिस्टम खे जॾहिं असां अॻिते वधायोसीं, पंहिंजी महिनत कईसीं, उन महिनत खां पोइ हिकिड़ी ॻाल्हि आऊं इहा वाज़े कंदो हलां त ईद उल फितर जी रात हुई। साईं बबर फ़कीर सुनेरो साहब जे मूंखे ख्वाब में इहा बिशारत कई ऐं मूंखे दिल ते हथ रखी इहा ॻाल्हि चवणु लॻो त अॼु तुंहिंजो ही जेको ख़ाली हट आहे इहो भरे थो वञा बरकत सी। माना उनजी इहा दुआ थी। उन दुआ खां पोइ मूं पंहिंजी शाइरीअ खे तमामु लिखियो। जीअं शाइरी दी पहिरीं आऊं सम्झां थो जेकॾहिं आऊं हीअ शाइरी शुरू मां ई लिखण ते पवां न त अॼु मुंहिंजा इलाही किताब हुजनि, पर जेका ज़ुबान मां निकिती उहा छुटी। जेका ॻाल्हि ज़ुबान मां निकिती उहा छुटी। पोइ जॾहिं हिन कुझु यादगार सिस्टम पंहिंजे यादगार बणाइण जे लाइ मूं चंद अखर लिखिया। जॾहिं ही दोस्तनि जी महिरबानी थी, सिंधी अदबी संगत वारा जेके आहिनि जिन मुंहिंजी हिम्मत अफ़ज़ाई कई, अॼु माशाअल्लाह मुंहिंजो ही किताब पुनल जी प्रीत अव्हांजे साम्हूं आहे ऐं ॿियो किताब पुनल जूं पचारूं अन क़रीब उहो बि अव्हांजे साम्हूं हूंदो। ऐं सभिनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे इज़त बख़्शी, जेके मुंहिंजे हिन प्रोग्राम में आया। वॾी महिरबानी, वॾा वड़, वॾी